परमेश्वर जो प्यार चैनल में तव्हांजो स्वागत है। मुंहिंजा प्यारो, पिछले ॾींहंनि खां असां हिन ॻाल्हि खे ॾिसणु शुरू कयो आहे कि आख़िरकार शैतान जेको आहे उहो पंहिंजे मक़सद खे कीअं अंजाम थो ॾिए पियो। उन्हनि जे अंदरि असां ॿ ॻाल्हियूं ॾिठियूं आहिनि। सभिनि खां पहिरियों उहो परमेश्वर जी ॻाल्हियुनि खे खणी करे इंसान जे दिलि में शक थो पैदा करे, ऐं इन जे अलावा हिकु अलॻि ई तरीक़े जी छवि परमेश्वर जे बारे में कि परमेश्वर सुठो त आहे पर ॾाढो सुठो कोन्हे, इंसान जे दिलि में इहा ॻाल्हि विझण जी कोशिशि थो करे। मुंहिंजा प्यारो, जॾहिं बि उहो इन ॻाल्हियुनि में कामयाब तो थी वञे पियो तो पंहिंजे मक़सद में कामयाब तो थी वञे कि इंसान परमेश्वर खां अलॻि थी वञे। मुंहिंजा प्यारो, अॼु बि उहो इन तरीक़े सां ई कमु करे रहियो आहे। मुंहिंजा प्यारो, उनखे अगरि असांखे मक़सद में कामयाबु न थियणु ॾियणो आहे त इन्हनि ॻाल्हियुनि ते पाण खे ध्यानु रखिजो कि परमेश्वर जी जेके ॻाल्हियूं आहिनि उहे सचियूं आहिनि ऐं उहो सदाईं भलो आहे। असां हिन ॻाल्हियुनि खे पिछले वीडियो में ॾिसी चुका आहियूं। तव्हां चाहियो त परमेश्वर जो प्यार चैनल में वञी करे उनखे ॾिसी सघंदा आहियो। अॼु असां मुंहिंजा प्यारो हिकु ॿी ॻाल्हि ॾिसंदासीं कि शैतान पंहिंजे अंजाम मक़सद खे कीअं थो अंजाम ॾिए पियो, कहिड़े पैतरनि खे इस्तेमालु थो करे पियो। मुंहिंजा प्यारो, सभिनि खां पहिरियों जेॾी महिल असां इहे ॿ ॻाल्हियूं ॾिठियूंसीं कि परमेश्वर जी ॻाल्हियुनि खे खणी करे उहो इंसान जे दिलि में शक थो पैदा करे। उनजे अलावा असां ॾिठोसीं कि इहो ॿिज थो पोखे कि परमेश्वर सुठो त आहे पर ॾाढो सुठो कोन्हे। जेॾी महिल उहो इन ॿिनि ॻाल्हियुनि में कामयाबु थो थी वञे त टीं ॻाल्हि जेकी आहे उहो उनजे लाइ अञा आसान थी वञे पई कि छोके जेॾी महिल इन ॻाल्हियुनि खे खणी करे उहो कामयाबु थो थिए त उहो पंहिंजी ॻाल्हि आसानीअ सां इंसान जे अॻियां रखण जे लाइ उनखे मौक़ो थो मिली वञे पियो। ऐं असां इहो ई बाइबल जे अंदरि ॾिसी रहिया आहियूं। मुंहिंजा प्यारो, सभिनि खां पहिरियों असां ॾिसूं था पिया कि हुन शक पैदा कयईं, उनखां पोइ परमेश्वर जी हिकु अलॻि छवि उते इंसान जे साम्हूं रखी ऐं उनखां पोइ पंहिंजी ॻाल्हि उनजे अॻियां रखी। कहिड़ी ॻाल्हि अॻियां रखी? असां ॾिसूं था पिया कि उहो स्त्री ॾे आयो ऐं उनखे अची करे छा चई कि छा परमेश्वर सच में तव्हांखे चयो आहे कि जंहिं ॾींहं ते तूं इहो भले ऐं बुरे जेको ज्ञान जो वणु आहे उनजो फल खाईंदे त तूं मरी वेंदे? पहिरियों शक पैदा कयईं, पोइ परमेश्वर जे प्रति जेको ॿिज आहे न उहो भलो आहे, भलो एॾो कोन्हे, उहो विझण खां पोइ पंहिंजी ॻाल्हि अॻियां रखी। कहिड़ी ॻाल्हि रखी? कि तूं न मरंदे, शायदि तोखे काई ग़लतफ़हमी थी आहे, परमेश्वर तव्हांखे ईअं न चयो आहे। मुंहिंजा प्यारो, बिल्कुलु विपरीत ॻाल्हि जेकी आहे उन शैतान जेकी आहे इंसान जे दिलि में विधईं। परमेश्वर उनखे चयो कि तूं मरी वेंदे, पर हिकदमि अपोज़िट, हिकदमि विपरीत ॻाल्हि जेकी आहे उहो शैतान खणी आयो कि न तूं न मरंदे। ऐं मुंहिंजा प्यारो, अॼु बि उहो इन तरीक़े सां ई कमु करे रहियो आहे। हिकदमि परमेश्वर जेको चए थो पियो उनजी अपोज़िट ॻाल्हियूं, उनजे विपरीत ॻाल्हियूं जेके उनजे बिल्कुलु ख़िलाफ़ु आहिनि, उहे ई ॻाल्हियूं जेके आहिनि उहे खणी करे इंसान जे अॻियां रखी थो छॾे पियो ऐं उन्हनि खे कंफ्यूज़ थो करे छॾे पियो। उहो कंफ्यूज़ करण में इन जे करे, उहो मुंझाइण जे करे, मुंझाइण में कामयाबु इन करे थो थी वञे छोकी इंसान जे दिलि में पहिरियों ई उहो इहो ॿिज पोखे चुको आहे कि परमेश्वर सुठो परमेश्वर कोन्हे। इन जे करे इंसान हाणे ॿियुनि ॻाल्हियुनि ते बि विश्वास थो करे। तव्हां चवंदव कि कहिड़ियूं उहे ॻाल्हियूं आहिनि जेके परमेश्वर जे वचन जे विपरीत उहो खणी थो अचे पियो? मां तव्हांखे ॾाढियूं ॻाल्हियूं ॿुधाइणु चाहींदुसि। मुंहिंजा प्यारो, सभिनि खां पहिरियों असां ॾिसूं था पिया कि उहो जेॾी महिल पहिरें इंसान ॾे आयो त चयईंसि बिल्कुलु परमेश्वर जे ख़िलाफ़ु। परमेश्वर चयईंसि तूं पाप कंदे त मरी वञे, पर हुन छा चयईंसि? तूं न मरंदे। उनजे अलावा असां ॾिसूं था पिया कि अॼु बि जेके शिक्षाऊं आहिनि उहे कीअं अलॻि अलॻि धरतीअ ते आयूं आहिनि। परमेश्वर जो वचन चए थो पियो कि असां सृष्टि आहियूं, है न, असां इंसान आहियूं, पर इन जे अलावा हिकिड़ी ॿी शिक्षा जेकी संसार में पाई थी वञे कि असां परमेश्वर आहियूं। उनजे अलावा मुंहिंजा प्यारो, असां ॾिसूं था पिया कि परमेश्वर जो वचन चए थो पियो, बाइबल चए थो कि तूं पाप करे त नर्क जी सज़ा तोखे मिलंदी, तूं हमेशह परमेश्वर खां अलॻि थी वेंदे, उते वञी करे तोखे पीड़ा थींदी। पर हिकु अलॻि शिक्षा असां संसार में पायूं था पिया कि परमेश्वर तोखे नर्क में न विझी सघंदो आहे, उहो सुठो परमेश्वर आहे। इन जे अलावा असां ॾिसूं था मुंहिंजा प्यारो कि बाइबल चए थो पियो कि हिकु ई जनमु आहे, उनखां पोइ कोई तव्हांखे ॿियो जनमु कोन मिलण वारो आहे। तव्हां जा परमेश्वर सां गॾु रहंदव जा परमेश्वर जे ख़िलाफ़ु। पर असां ॾिसूं था पिया कि हिकु ॿी शिक्षा संसार जे अंदरि आहे कि तव्हांखे बार बार बि जनमु मिलंदो। इन जे अलावा मुंहिंजा प्यारो, असां ॾिसूं था पिया कि बाइबल ॿुधाए थी पई कि इंसान जे अंदरि ई ख़ाली आत्मा आहे, पर हिकिड़ी ॿी शिक्षा कि जानवरनि जे अंदरि बि आत्मा आहे। मुंहिंजा प्यारो, उनजे अलावा असां ॾिसूं था पिया कि हिकिड़ी शिक्षा जेकी बाइबल चए थी पई कि परमेश्वर पाण देह धारण करे करे हिन धरतीअ ते आयो, पर हिकिड़ी ॿी शिक्षा उनजे बिल्कुलु विपरीत कि परमेश्वर कॾहिं बि हिन धरतीअ ते देह धारण करे करे न अची सघंदो आहे। असांखे बाइबल ॿुधाए थी मुंहिंजा प्यारो कि परमेश्वर जेको आहे उहो पवित्र आहे, उहो कॾहिं बि कूड़ न ॻाल्हाए सघंदो आहे, उहो कॾहिं बि कुझु ग़लति न करे सघंदो आहे, उहो सिर्जनहार परमेश्वर आहे। असां बिल्कुलु असां विपरीत शिक्षा ॾिसूं था पिया कि परमेश्वर कूड़ ॻाल्हाए सघंदो आहे, उहो चोरी करे सघंदो आहे, उहो व्यभिचार करे सघंदो आहे, उहो धरतीअ ते ईंदो त कुझु बि करे सघंदो आहे छोकी उहो परमेश्वर आहे। हुनजे लाइ सभु कुझु जेको आहे उहो मुमकिन आहे, उहो अलाउ आहे, उहो कुझु बि करे त हुनजे लाइ सभु कुझु ठीकु आहे। मुंहिंजा प्यारो, बिल्कुलु विपरीत शिक्षा असां ॾिसूं त बाइबल चए थो पियो कि यीशू मसीह जे मथां जेॾी महिल तूं विश्वास कंदे
कमनि जे द्वारा न, विश्वास करण जे द्वारा तोखे उद्धार मिलंदो। पर हिकिड़ी बिल्कुलु विपरीत शिक्षा कि विश्वास जे द्वारा न, तूं पंहिंजे कर्मनि जे करे परमेश्वर खे मिलंदे। मुंहिंजा प्यारो, मुंहिंजो सुवालु आहे कि हेॾी विपरीत शिक्षा आयूं किथां ऐं हिन जो अंजाम छा थी रहियो आहे? तव्हां ॾिसंदव हिन जो अंजाम किथे न किथे इहो ई थी रहियो आहे कि इंसान जेको आहे उहो परमेश्वर खां अलॻि थी रहियो आहे। मुंहिंजा प्यारो, उहो लापरवाह बणिजी रहियो आहे। मां तव्हांखे ॿुधायां मुंहिंजा प्यारो कि जेकी बि परमेश्वर जी शिक्षा कोन्हे उनजे अंदरि तव्हांखे हमेशह गड़बड़ मिलंदी, हमेशह प्रॉब्लम मिलंदी। जेकी बि परमेश्वर जी शिक्षा कोन्हे उनजे अंदरि तव्हांखे हमेशह उहो रस्तो लापरवाहीअ ॾे वठी वेंदो। मां तव्हांखे मिसाल जे तौर ते ॿ ॻाल्हियूं ॿुधायां थो। जीअं त बार बार जनम जेको आहे उहो शिक्षा संसार में जेकी हली रही आहे, सोचे ॾिसो मुंहिंजा प्यारो, बार बार जनम मिलंदो, इहे जेॾी महिल इंसान जे दिलि में ॻाल्हि अची थी वञे पई त छा उहो हिन जनम में जेॾी महिल आहे, जेॾी महिल उहो हिन शरीर में आहे, त छा उहो परमेश्वर खां मिलण खे खणी सीरियस थींदो? छोकी हुनखे लॻे थो हा मूंखे वरी ॿियो जनम मिलंदो, तेॾी महिल ॾिसी वठंदुमि। पर सोचो, अगरि जे इंसान खे इहा ख़बर पए कि तोखे जेको इहो जनम मिलियो आहे उहो हिकिड़ो ई आहे, उनखां पोइ तोखे वरी कॾहिं ॿियो कोई जनम न मिलंदो, तूं परमेश्वर खां हमेशह अलॻि थी वञी नरक में किरंदे, त घणो उहो सीरियस थी वेंदो। पर छोकी बार बार जनम जी शिक्षा हिन संसार में अची वई, उन्हनि इंसान खे लापरवाह बनायो। उनजे अलावा असां ॾिसूं था मुंहिंजा प्यारो कि परमेश्वर कॾहिं बि ध्येय खणी करे धरतीअ ते न अची सघंदो आहे। इहा शिक्षा जेकी आहे अॼु संसार में आहे, उनजो अंजाम छा आहे? इहा बि इंसान खे परमेश्वर खां परे थी वठी वञे पई। सोचो, अगरि जे इंसान खे ख़बर पइजी वञे कि परमेश्वर धरतीअ ते ध्येय खणी करे आयो, त छा उहो ॻोल्हींदो न कि छो आयो? छा उहो उन सां मिलण जे बारे में उन वटि वञी करे अञा पुछताछ न कंदो? मुंहिंजा प्यारो, पर इहा शिक्षा इंसान जे दिलि में विधी वई आहे कि परमेश्वर ध्येय खणी करे कॾहिं अची न सघंदो आहे। पर मुंहिंजा प्यारो, अगरि जे इंसान खे दिलि में इहा ख़बर पइजी वञे कि उहो आयो, त उहो ॻोल्हींदो छो आयो, उनजी वजह सां उनखे ख़बर पवंदी बचाइण जे लाइ आयो, इन जी वजह सां उहो उद्धार पाए सघंदो आहे। पर मुंहिंजा प्यारो, जेके बि परमेश्वर जी शिक्षा आहे उनजी विपरीत जेके बि शिक्षाऊं आहिनि तव्हांखे लापरवाही ॾे वठी वेंदियूं मुंहिंजा प्यारो। पर अगरि जे असां सतर्क रहूं, अगरि जे असां सीरियस रहूं, अगरि जे असां सही तरह सां बाइबल खे पढ़ूं ऐं ॿियनि ॻाल्हियुनि खे पढ़ूं, असां सम्झूं कि कहिड़ी ॻाल्हि असांखे लापरवाही नथी वठी वञे पई, कहिड़ी ॻाल्हि असांखे परमेश्वर खां परे थी वठी वञे पई, त शैतान पंहिंजे मक़सद में कामयाबु न थी सघंदो आहे। इहो सभु कुझु असांजे हथ में आहे मुंहिंजा प्यारो। पर अगरि जे असां सीरियस थियूं तॾहिं इहे ॻाल्हियूं मुमकिन आहिनि। परमेश्वर त असांजी सहायता करणु थो चाहे, पर अगरि जे असां चाहियूं त, छोकी परमेश्वर ज़बरदस्ती कोन करण वारो परमेश्वर आहे। जिते बि तव्हां गड़बड़ था ॾिसो पिया, मतिलबु अपोज़िट ॻाल्हियूं, विपरीत ॻाल्हियूं था ॾिसो, उते तव्हां सीरियस थी वञिजो मुंहिंजा प्यारो, न त शैतान पंहिंजे मक़सद में ज़रूरु कामयाबु थी वेंदो मुंहिंजा प्यारो। या वीडियो जे माध्यम सां असां तव्हांखे इहे ॻाल्हियूं हिनजे करे ई ॿुधाए रहिया आहियूं ताकी तव्हां चूकिजी न वञो मुंहिंजा प्यारो। ईंदड़ समय में असां कुझु ॻाल्हियूं ॿी बि ॾिसंदासीं कि शैतान पंहिंजे मक़सद खे कीअं थो अंजाम ॾे। तेसिताईं परमेश्वर थो